नज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे नुसरत फ़िरोज़ मां रिज़वान अली जुमानी। SUP सिंध जो सदर सैयद ज़ैन शाह नुसरत फ़िरोज़ नेशनल प्रेस क्लब में पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मोरो वाक़े में शहीद थियल ॿिनि नौजवाननि ऐं जेल में क़ैद 54 ॼणनि जे केस जो अॼु चालान पेश थियणो हुयो, जेको अॼु पेश न थी सघियो। असां ॻोठ लगारी बजराणी जे ॻोठाणनि ऐं क़ौमी कारकुननि सां यकजहती तौरु आयासीं, पर खेनि अदालत में पेश न कयो वियो। हिन चयो त पंहिंजी धरती ऐं पाणी जी मालिकी करण लाइ निकितल पुरअमन एहतजाज ते वेठल कारकुननि मथां रियासत ऐं पीपल्स पार्टी जी ख़ानगी दहशतगर्दी 2 नौजवान ज़ाहिद ऐं इरफान लगारी शहीद कया विया ऐं ॿियनि ते कूड़ा केस दाख़िल करे छॾिया, जिन खे मुख़्तलिफ़ जेलुनि में क़ैद कयो वियो आहे। हिन चयो त जाली इलेक्शन ज़रिए आयल हुकुमराननि सिंध जे वसीलनि जी लुटमार में रुधल आहिनि, जिन अवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। कुझु सियासी पार्टियुनि खे सियासत करणु ॾिनी पई वञे त वरी ॿियनि खे सियासत करण खां रोकियो पियो वञे। पंहिंजी धरती ऐं वतन जी दिफ़ा कंदड़ मालिकनि खे यरगमाल बणायो वियो आहे, पर असां क़ौमी कारकुननि खे अकेलो न छॾींदासीं। साणनि हर महाज़ ते साथ ॾिनो वेंदो। कारकुन पाण खे अकेलो न सम्झनि। न वधीक चयो त मोरो वाक़े जी सियासी क़ैदियुनि जी मुलाक़ात बंदि करे उन्हनि खे हिरासत कयो वियो आहे। SSP चालान पेश करे बेगुनाह क़ैद थियलनि खे इंसाफ़ फ़राहम करे।